जो नालो, परमात्मा जो नालो, ऊंधे में दे उजालो। कहिड़ो न मिठड़ो आहे लाला राज जो तनालो, लाला राज जो तनालो, ऊंधे में दे उजालो। गोपी चंद के ज्ञान आयो, माता मीणा बुधायो, श्री राम जे भजन बिन जीवन आहे अजायो, जीवन आहे अजायो। रखता ते तू बेतैजी, तृष्णा के देई तालो, रखता ते तू बेतैजी, तृष्णा के देई तालो। परमात्मा जो नालो, ऊंधे में दे उजालो। कहिड़ो न मिठड़ो आहे माता साहिब जो तनालो, माता साहिब जो तनालो, ऊंधे में दे उजालो। गणिका के ज्ञान आयो, अहिल्या भी आनंद पायो, गोपिन विशाम पुठिया घर बार हो बुलायो, घर बार हो बुलायो। मीरा भी नाम मद में पीवई जहर जो प्यालो, मीरा भी नाम मद में पीवई जहर जो प्यालो। परमात्मा जो नालो, ऊंधे में दे उजालो। कहिड़ो न मिठड़ो आहे अम्मा साहिब जो तनालो, अम्मा साहिब जो तनालो, ऊंधे में दे उजालो। जंहिंखे आता अहिड़ी करंदो भी सोई पहिरीं, माधव बिना भजन जे जिंदगी अजर जहिड़ी, जिंदगी अजर जहिड़ी। ॿिया बि नशा घणा अथई पर इन जो नशो निरालो, ॿिया बि नशा घणा अथई पर इन जो नशो निरालो। परमात्मा जो नालो, ऊंधे में दे उजालो। कहिड़ो न मिठड़ो आहे दादी साहिब जो तनालो, दादी साहिब जो तनालो, ऊंधे में दे उजालो। लैणा राम जो तनालो, ऊंधे में दे उजालो। टहलिया राम जो तनालो, ऊंधे में दे उजालो। इन तरह श्री नानक जे वर ॾियण सां बाबर ऐं उन जा पोयां दहलीअ जा बादशाह थिया, जिन जो बयान तारीख़ुनि में लिखियल आहे। पोइ एमणाबाद जे लोकनि ते दया आणे सतगुरनि बाबर खे चयो त सभु क़ैद थियल बंदा संदन मिल्कियत समेत आज़ाद कर। जंहिं हिकदम उहे कयो ऐं हर को आज़ाद थी पंहिंजूं शयूं संभाले खणी पंहिंजे घर ॾांहुं हलण लॻा। जिन सां गॾु गुरु बाबा पिणु शहर में आया ऐं उन वक़्त जे शहर जी हालत ॾिसी
ही शब्द उच्चार्यऊं। आशा महिला पहला। कहा सुख लेत बेला, घोड़े कहा बेरी सरनाई। कहा सु तेर बंद गाडे, गढ़ कहा सु लाल कहाई। कहा सु आरस या मुंह बंके, ऐथे दिसै नाई। इह जज तेरा तू गोसाई, एक घड़ी में थापे झरवंड देवे बाई। रहाऊ। कहाँ सु घरदर मंडप मैला, कहाँ सु बंक सराई। कहाँ सु सेज सुखाली कामन, जिस देख नींद न पाई। कहाँ सु पान तबोली हरमा, होया छाई माई। इस जर कारण घणी विगती, इन जर घणी खुआई। पापा बाजव होवे नाई, मुया साथ न जाई। जिसनो आप खुआए करता, खुसले चंगी आई। कोटी हूँ पीर वरज रहाय, जा मीर सुनिया दाया। थान मुकाम जले बिज मंदर, मुछ मुछ कुर रुलाया। कोई मुगल न होवा अंधा, किने न परचा लाया। मुगल पठाना भई लड़ाई, रण में तेग वगाई। उन्हीं तुपक तान चलाई, उन्हीं हसत चिड़ाई। जिनकी चीरी दरगाह फाटी, तिना मरणा भाई। एक हिंदवाणी अवर तुरकाणी, बटियाणी ठकुराणी। एक ना पेरण सिर खर पाटे, एक ना वास मसाणी। जिनके बंके घड़ी न आए, तिन क्यों रेण विहाणी। आपे करे कराए करता, किसनु आख सुनाइए। दुख सुख तेरा बाणा होवे, किस थे जाए रुआइए। हुक्मी हुक्म चलाए विगसे, नानक लिखिया पाइए। त किथे उहे खेल घर ऐं घोड़नि जूं कुड़ियूं, ऐं किथे उहे शरनायूं। केॾां विया उहे ॻाढ़ियुनि पोशाकुनि वारा, तलवारुनि जा ॿधंदड़ ऐं रथनि जे चढ़ण वारा। ऐं केॾां विया उहे आरसियुनि में पंहिंजो मुंहुं ॾिसण वारा हठीला जुआन। केॾां विया महिलात माड़ियूं, किथे उहे सेज पलंग ऐं उन ते लेटण वारियूं मोहींदड़ियूं, जिन खे ॾिसी निंड फिटी थी पवे। किथे उहे पान सोपारियुनि जा विकणंदड़, ऐं किथे उहे देरा ऐं बीबियूं। हिन माया लाइ घणा ख्वार ऐं ख़राब थिया आहिनि, जा पापनि खां सवाइ कठी कान थी थिए। ऐं जंहिंखे करतार नास करण ते अचे, त उन खां चङाई खसे वठे, ऐं पोइ किरोड़े पीर खणी हथ ॾियनिसि, त बि बची न सघे। ऐं जीअं बाबर बादशाह काह करे आस्थान मकान ऐं गौशालाऊं साड़ाए, ऐं वॾा माराए ऐं कैद करे बार गबोर दर बदर कया, तीअं हू बिना देर खसे वठे थो। पठाण अंधा कीन हुआ, जिन मां कंहिं बि ठहराव जी ॻाल्हि पेश न कई, पर उहा हुई करणी, जंहिं ॿिन्ही धुरियुनि जे विच में लड़ाई मचाए, जंग जे मैदान में तलवारूं हलाए, हिकिड़ीअ धुर बंदूकूं सयूं करे हलायूं, ऐं ॿी धुर चिमकाए तलवार हलाई। घटायो ॿिन्ही कीन, पर जंहिंजो कागज़ दरगाह खां फाटल हो, तिन खे ज़रूर मरणो पियो। उन्हनि में के हिंदवाणियूं, के मुसलमानियूं, के भटियाणियूं, के ठकुराणियूं हुयूं, जिन मां के मरी वयूं, के जख्मी थियूं। किन जा वियल बतार वरी घर न आया, तिन जी राति कीअं गुज़री हूंदी। भाई, करण ऐं कराइण वारो पाण करतार आहे, ॿिए कंहिंखे वञी चइजे। दुख तोड़े सुख उन जो बाणो आहे, पोइ रोइजे कंहिंजे अॻियां। नानक हू बेपरवाह हुकुम हलाए ख़ुशि पियो थिए, ऐं ही जीव पंहिंजो लिखियो लोड़े, तंहिंमें कंहिंजो कसूर चइबो। इन्हीअ तरह चई स्वामी शहर जे ॿाहिरां अची वेठा, ऐं उते जा माण्हू जिन जे मथां गजब थी गुज़रियो, से पंहिंजे माइटनि जे लाशुनि ॻोल्हण लाइ निकिता। मुअलनि अजीजनि जा गुण वर्णन करे हाय हाय पुकारे रोअण ऐं वार पटण लॻियूं, ऐं छाती कुटे ॿाहूं मथे खणी दाऊं पे कयाऊं। जिन जो वॾो शोर ॿुधी सतगुरनि ही शब्द उचारियो। आशा महिला पहला। जैसे गोयल गोयली तैसे संसारा, कूड़ कमावे आदमी बाधे घर बारा। जागो जागो सुत हो चलिया बंजारा। रहाओ।
नीत नीत घर बादिए जे रहना होई, पिंड गड़े ज्यू चलसी जे जाने कोई, उई उई क्या करो है होसी सोई, तुम रोओगे उसनो तुमको कौन रोई, धंधा पिटो भाइयो तुम कूड़ कमावो, ऊ न सुनई कतई तुम लोक सुनावो, जिसते सुता नानका जागाए सोई, जे घर बुझे आपना ता नींद न होई, जे चलदा लय चलिया किछ संपे नाले ता धन संचो देख के बुझो बिचारे, वणज करो मकसूद ले मत पछतावो, अवगुण छोड़ो गुण करो ऐसे तत्परावो, धर्म भूम सत बीज कर ऐसी किरत कमावो, ता व्यापारी जानियो लाहा लय जावो, करम होवे सतगुर मिले बुझे बिचारा, नाम वखाणे सुने नाम नामे ब्योहारा, जीव लाहा तोटा तिवै वाट चला दी आई, जोत सुबावे नानका सोई वडियाई। त जहिड़ीअ तरह मालदार सावण ऐं बढरे वारनि महीननि में पंहिंजो माल साए गाह वारनि जायुनि ते चारण वेंदा आहिनि, तहिड़ीअ तरह ही बि संसार आहे जंहिंमें माण्हू वास करण आया आहिनि, पर दुख जी ॻाल्हि आहे त हू मुसाफ़िरनि तरह रहण जे बदिरां घर बार करे कूड़ कमाए रहिया आहिनि। गफ़लत जे निंड में सुम्हियल बंदा अवी उथी सुजाग थियो, ॾिसो की नथा त केतिरा वापारी हितां हलिया पिया वञनि, जेकॾहिं तव्हां चओ त असीं पोयनि जे लाइ मथा कुट था करियूं त इहा तव्हांजी सम्झ अजाई आहे, छो जो उन्हनि जे बाग में जेकॾहिं कुझु हूंदो त तव्हांजे मदद खां सवाइ मिलंदो, जेकॾहिं पंहिंजे गुज़रियलनि लाइ चओ त उहे बि ॿुधंदा की न, फ़क़ति अव्हां जो लोक ॾेखाव थींदो। नानक चवे थो त वेचारा जीव जंहिं सुमारिया आहिनि शाल उहो किरपा करे जाॻाइनि, ऐं जे अवी चओ त असीं पंहिंजे लाइ था मथा कुट करियूं त अवल इहा ख़बर वठणु घुर्जे त दुनिया पाण सां हलंदी या न, जेकॾहिं हले त पोइ उन मूजिबि वीचारे गॾु करणु घुर्जे। हे प्यारा भाउरो, जेकॾहिं तव्हांखे कुझु करिणो आहे त फ़ाइदे वारो वापार यानी अहिड़ी पोख पोखियो जो हर हंधि अव्हां जो जस पियो ॻाइजे, सच्चा वापारी बि तव्हीं तॾहिं लेखबो। एतिरो चई वेदी कुल दीपक माठ में रहिया। भाई मर्दाने वेनती कई त स्वामी, जॾहिं मां ॿिनि संतनि सां गॾिजी शहर में आयो हुउसि तॾहिं मूंखे मारियव ऐं धिकारियव, फ़क़ति हिकिड़ो पठाण हो ऐं आफ़त सॼे शहर ते पई, तंहिंजो मतिलबु कहिड़ो? साहिबनि फरमायो त मर्दाना, जंहिं शहर में को संत या मुसाफ़िर अची महिमान थिए ऐं उहो निराश रहे त उनजो पाप सॼे शहर ते आहे, छाकाणि त गृहस्थ आश्रम जो पहिरियों धर्म ई आहे जो आदर आहे ऐं पंहिंजे पुॼंदी आहार उनजे भोजन जी ख़बर चार रखणु ऐं मिठा वचन चवणु। पर हिते जा माण्हू बिल्कुलु धर्म भ्रष्ट ऐं दुष्ट हुआ। एतिरे में भाई मर्दाने खे चुप करे वेहण सबबि बदन में आलस थियुसि ऐं नेठि लेटी पियो, निंड अची वियसि। महाराजनि हिकिड़ो मिठाण जो फुड़ो उनजे पेट ते खणी विधो, जंहिं ते सिगो ई ॻच जेतिरियूं माकोड़ियूं अची गॾु थियूं, जिन मां हिकिड़ीअ भाई मर्दाने खे चक पातो, जंहिं ते हू सुजाग थियो ऐं हथ सां मैटियाई त सभई माकोड़ियूं मरी वयूं ऐं पोइ उन्हनि खे वेठो ॾिसण। तंहिं ते स्वामीअ पुछियुसि त मर्दाना, ॾुखो ई त हिकिड़ीअ माकोड़ीअ मारियई सभई, इहो त वीचार करे ॾिस। भाई मर्दाने कदम साहिबनि जा पहिरियां वचन ऐं पंहिंजो संसो यादि करे ॿई हथ ॿधी दीन थी चयो त गुरुजी, तहक़ीक़ तव्हां मन जी गत ॼाण हार आयो ऐं मुंहिंजो संसो अजायो हो। सुख सागर सतगुरु इन ई तरह वचन विलास कंदा रहिया ऐं ॾींहं थियण ते भाई लालो एमणाबाद में आयो ऐं पंहिंजो कुटुंब घर में विहारे शहर जो हाल खणी ॾिसे त ॼण खाइण पियो अचे ऐं चओ तरफ़ तमामु ख़राब हालत ॾिसण में आयसि। पोइ पाण ऐं हू ब्राह्मण ॿई महाराजनि वटि आया ऐं मथो टेके कमल जे गुलनि जहिड़ा सुंदर नेत्र साहिबनि जा ॾिसी
अनेक तरह जी उस्तती करण लॻा, जंहिंखां स्वामी घणो प्रसन्न थिया ऐं पोइ ॿिन्ही शहर में वञी घणे क़द्र सतगुरनि जी साराह कई, जंहिं ते हिंदू तोड़े मुस्लमान ॿई दुरियूं अची स्वामीअ जे पेरनि ते पिया ऐं सभु वक़्तु ॾाढी भीड़ रही। महाराजन इन्हनि सभिनी खे सतनाम जो उपदेश ॾिनो ऐं संत ऐं अतिथीअ जी शेवा टहल लाइ चङीअ तरह ताक़ीद कयो ऐं उन जो महात्म वर्णन करे हुननि जे दिलि ते ॼमायो। तंहिंखां पोइ श्री गुरु बाबा उते 2 ॾींहं रहिया ऐं पोइ गेरुअ रता कपिड़ा पाए ॿिए पासे रवाना थिया ऐं फ़क़ीरी बेख में घुमंदे फिरंदे अची सावरे ॻोठ रांधावे जे वेझो पहुता ऐं शहर जे ॿाहिरां अजते जे खूह वटि जिते वणनि जी चङी छाया हुई अची वेठा ऐं भाई बाले खे मुश्की चयऊं त भाई बाला, मुल्कनि जा सैर बि घणा कया अथऊं, करतार जो भाणो ईअं हो, हाणे त को ॾींहुं आनंद सां वेही था हिते गुज़ारियूं ऐं प्रभुअ जा गुण ॻायूं। हिननि खे उते आयल ॾिसी कंहिं माण्हूअ डोड़ी डोड़ी वञी भाई मूले साहिबनि जे सहुरे खे ख़बर ॾिनी त तुंहिंजो नाठी जंहिंखे घणा साल वेह थिया सो हाणे ॿाहिरि अची लथो आहे। इहा ख़बर ॿुधी भाई मूलो अजते खे साण वठी जल्द उते आयो ऐं हिनखे अॻे ई ॾाढी कावड़ हुई, सो जो ॾिठाई साहिबनि खे गेड़ूअ रता कपिड़ा सो हेकारी क्रोध में भरिजी वियो ऐं घटि वधि ॻाल्हाए चवणु लॻो त हाणे वरी मुंहिंजी छाती साण आयो आहीं, जाल फिटी करे वें त वरी कंहिं सुध बि कान लधी, श्रीचंद छॾे वें जयराम वटि, उहे बि जॾहिं सुर्गवासी थिया तॾहिं मूं वटि अची रहियो, पोइ त सभिनी जी पालना मूं ई पे कई ऐं अवां मां कंहिं ख़बर बि कान पुछी, तंहिंखां सवाइ इन ई तरह फ़क़ीर थियणो हुई त वरी घर बार छाजो थिए कयई। साहिबनि भाई मूले जो ॻाल्हाइण सभु माठ करे वेठे ॿुधो ऐं का बि वरंदी न ॾिनाऊं। तॾहिं भाई अजते भाई मूले खे सम्झायो त जॾहिं तोखे ही संत कुझु बि नथो चवे तॾहिं तोखे कठोर थियण लाइक़ु न आहे, जो पोइ घर हलियो वियो ऐं उतां तमामु चङो भोजन ठहिराए ऐं सुंदर कपिड़ा खणी महाराजन वटि आयो। भाई मूलो जंहिंजी छाती जोश खां पे जली ऐं इहा रीत न थे वणियसि तंहिं सतगुरनि जे अॻियां भोजन रखी चयो त ॾुख त हमेशह ॾिना अथई, हाणे वेही भोजन खा ऐं फ़क़ीरी बेख लाए कपिड़ा ॿिया कर ऐं मुंहिंजे ॿियनि माइटनि ऐं नाठियुनि में ॾिठो न बणिज। पर स्वामिन न भोजन खाधो ऐं न कपिड़ा पहिरिया। उन वक़्तु बाबा श्रीचंद ऐं बाबा लक्ष्मीचंद साहिबनि पिणु पिता वटि अची मथो टेकियो, सभई पहर खनि माठ करे वेठा रहिया। आख़िर भाई मूलो बि जॾहिं वेही थको तॾहिं कावड़जी हलियो वियो ऐं जिन जे ॾिठे दुख दूर थियनि से प्रभु आनंद सां उते वेठा ई रहिया। शहर जे रहंदड़नि मां जिन महाराजन जे महिमा खे ॼातो थे से दर्शन करण आया ऐं वंदना करे मानुष जन्म जो फल पाए सिक सां अची वटिन रहंदा हुआ। इन ई तरह आस्ते आस्ते उते वॾी संगत कठी थियण लॻी ऐं शब्द कीर्तन जो रंग लॻण लॻो। हिकिड़े ॾींहुं उन शहर जो चौधरी भाई अजतो सतगुरनि जी वॾाई ॿुधी वटिन आयो ऐं मथो पेरनि ते रखी पइजी रहियो ऐं न की पाण मथो मथे करे न श्री गुरु बाबा कुझु चवनि। ईअं कंदे सॼो पहर गुज़री वियो। भाई अजते सिर चरणनि खां न हटायो। तॾहिं महाराजन फरमायो त करतार जा प्यारा हाणे उथ ऐं पंहिंजो मतिलबु ॿुधाए। तॾहिं भाई अजतो हथ ॿधी अर्ज़ु करणु लॻो त साईं जन सभ जे हिर्दे जा ॼाणहार आहिनि। सतगुरु सचा पातशाह घणो ख़ुशि थी उनखे करतारत करण लाइ फरमाइण लॻा त करतार जे अॻियां वंदना कर त तुंहिंजी कामना पूरी थिए। एतिरो ॿुधी भाई अजतो वरी साहिबनि जे पेरनि ते किरी पियो, जंहिं ते हिकदमि हिर्दे में ज्ञान प्राप्त थियुसि ऐं हर तरह शक्तिवान थियो ऐं साहिबनि जी प्रीत सां शेवा करणु लॻो ऐं जुमिले मैल अंदर मां नास थी वियसि। इन ई तरह थोरे वक़्त में केतिरा ई माण्हू स्वामिन सिखी धर्म में आंदा। किन ॾींहंनि खां पोइ वरी हिकु भेरो क्रोध में भरियल भाई मूलो ऐं माता चंदोराणी माता सुलछणीअ खे पाण सां वठी उते आया ऐं साहिबनि जे अॻियां वेही माता चंदोराणीअ चयो त अड़े तूं खरियो आहीं,
शर्म नथो अचई जो स्त्री पुत्र ऐं मिट माइट छॾे परदेस में दर दर पियो भिटकंदो थो वती। साहिबन जवाब में अखर बि न चयो, मगर भाई अजिते खे ख़बर पई त भाई मूलो सतगुरनि सां पियो विड़े, सो घर खां डुकंदो जल्द उते आयो ऐं अची उन्हनि खे चयाई, तव्हीं रड़ियूं करे सिर छो था खपायो ऐं छाकाणि पछतायो था ऐं दुखी था थियो। हिन महापुरुष जो मतो बिल्कुलु वॾो आहे ऐं तव्हीं हिन जो भेद ॼाणी नथा सघो। बिना कंहिं कम जे अची था हिन खे हलाक करियो। अवीं जो हिन खे घटि वधि ॻाल्हाए ॾुखोयो था, तंहिंजो मतिलबु छा? भाई मूले चयो त चौधरी, जे तव्हीं सभु तरह सियाणा आहियो ऐं तव्हांखे सभु ख़बर आहे त अवल हिन वटि घणो धन हो जो हिन बिना देर लुटाए छॾियो। एतिरो वीचार न कयाई त बालक ऐं स्त्री खाईंदा किथां? भला वहिंवार सभु थिए ई धन मां, सो त हिन अजायो लुटे छॾियो। पोइ त कई साल हलियो ॿाहिरि, वरी जो तां आयो आहे त बि उहा चाल न छॾी अथसि ऐं हीउ जो हिते वेही असांजो अंदरि पियो साड़े, तंहिंजी राति ॾींहुं असांखे ॻणती आहे ऐं असांजा शरीक जेके हिन तां खिलूं पिया कनि, तंहिंजी त हुनखे परवाह ई कान्हे। भाई अजिते चयो त चाचा, तूं त सच थो चवीं, पर इहे ॻाल्हियूं बीहंदियूं आहिनि संसारनि सां, सो मोह त हिनखे सुपने में बि कोन्हे ऐं रहे ईअं थो जीअं खेसि वणे थो। तॾहिं चङो आहे जो तव्हीं हिन जे अॻियां वाधारे न ॻाल्हायो ऐं उन में तव्हांजो भलो आहे। भाई मूले चयो त मां हाणे हिनखे ॿियो की नथो चवां, फ़क़ति चाहियां थो त पंहिंजे औलाद खे संभाले। भाई अजिते चयो त मेहता, हाणे श्रीचंद ऐं लक्ष्मीचंद सामाण आहिनि, घणो ई खटी विझंदा ऐं तंहिंखां सवाइ हुननि जी माता मुंहिंजी न्याणी आहे, मां हुननि जी चङी तरह शेवा कंदुसि। तूं को उल्को न कर ऐं जल्द हुननि खे मुंहिंजे घर ॾांहुं मोकिले ॾे। भाई मूले चयो त इहा ॻाल्हि का ठहे थी? जहान मुंहिंजी गिला कंदो त पेट टुकर लाइ धीअ कढी छॾियई। भाई अजिते चयो त जेकॾहिं ईअं थो ॼाणी त तॾहिं खणी माठ कर ऐं हुन जे अॻियां छा थो चई ॿुधाई। हुन जो भेद ॼातो नथो वञे, हुनखे दुख ऐं सुख ॿई हिक जहिड़ा आहिनि ऐं ही पक्को साधू आहे। भाई मूले चयो त जे साधू हुजे हा त अहिड़ो अपराध न करे हा। वरी माता सुलछणीअ चयो त मुंहिंजा भाउ, मां रहां सो कंहिंजे भरोसे रहां। माउ पीउ निरादर पिया कनि ऐं पंहिंजी जिंद छॾाइण लाइ उथंदे वेहंदे ताना पिया हणनि त तूं बि वञी फ़क़ीराणी थी ऐं भगवा कपिड़ा पहिरे वञी पतीअ सां रहो ऐं छो असांजे ॻिचीअ में हचा थी पई आहीं। पर मां हुननि खे बि कहिड़ो ॾोह ॾियां। मुंहिंजी बोगना ईअं थी, जेसिताईं वेचारी मुंहिंजी निणान नानकी जीअरी हुई तेसिताईं त श्रीचंद खाईंदो ऐं पहिरींदो हुनजे घर में हो ऐं हर तरह ख़ुशि ऐं आरामी पे रहियो। पर पोइ जॾहिं उहा माई बि परलोक पधारी, तॾहिं त हेकारी मुंहिंजे लाइ जीअण जंजाल थी पियो आहे। ईअं चई अखियुनि मां पाणी वहाए हेठि कंध करे थधा साह खणण लॻी, जंहिंखे ॾिसी गुरुजन दया आणे फरमायो त हे मोणनि जी कन्या, जेकॾहिं बुख ऐं ॾुख मंजूर करी त बिलाशक असां वटि रहो, पोइ जेको असांजो हाल हूंदो सो तुंहिंजो बि थींदो। माता सुलछणीअ चयो त मां तव्हां खां मणिया की न घुरंदसि ऐं दिलि करे मां ईअं ई घुरां थी त जहिड़ो तव्हांजो हाल हुजे तहिड़ो मुंहिंजो बि थिए ऐं दुख ऐं बुख काटे बि तव्हांजे वेझो रहणु मूंखे क़बूल आहे। गुरुजन फरमायो त जेकॾहिं तुंहिंजी इहा मर्ज़ी आहे त भला जल्दी वञी पुट वठी अच ऐं जे सच अहिड़ी श्रद्धा अथई त करतार सभु भली कंदो। माता सुलछणी एतिरो ॿुधी जल्द घर ॾांहुं वई ऐं ॿिन्ही पुटनि खे पाण सां वठी ख़ुशि थी जल्द मोटी आई ऐं भाई मूलो ऐं चंदोराणी ॿई फ़िक्रमंद थी पंहिंजे घर विया। ज़बान मां अखर बि कोन उकलियुनि, पर अंदर में घणो पछताव कयाऊं। ॿिन्ही पुटनि अची गुरुजन खे मथो टेकियो ऐं पोइ सभई चिंता मिटाए उते सुखी थिया ऐं भाई अजितो दिलि वजान सां हुननि जी शेवा टहल कंदो रहियो, जो नेठि करामत जो साहिब थी वियो ऐं जनम मरण जो संसो मिटाए आनंद खे प्राप्त थियो।
जॾहिं केतिरा ॾींहं स्वामिन खे हिते रहे गुज़रिया ऐं ॾींहों ॾींहुं संदन प्रताप वधण लॻो, तॾहिं भाई मूले सम्झो ऐं श्री नानक जो जस ॿुधी ख़ुशि थियो ऐं ॿी सभु वार्ता छॾे हथ ॿधी अची वेनती कयई त तव्हीं वॾा पूरन संत आहियो, पर अफ़सोस त आऊं तव्हांजे सुंदर चरित्रनि खे सम्झी न सघियुसि ऐं राति ॾींहं निंदा कंदो रहियुसि ऐं हमेशह जहान जे फासणीअ में फासी अवगुणनि में उमिरि विञायमि। हाणे मुंहिंजी लजपत तव्हांजे हथ में आहे। गुरुजन भाई मूले खे तमामु दीन ॾिसी हुन ते दया आणे फरमाइण लॻा त श्री सतनाम जो सिमरन कर, करतार जे अॻियां वंदना कर त अचल सुख पाई। एतिरो ॿुधी भाई मूले साहिबनि जे कदमनि अॻियां सिर निवायो, जंहिं करे हिकदमि मोह जा पर्दा टुटी पियसि। घर में अची पंहिंजे स्त्रीअ खे सम्झायई। थोरे ई वक़्त में सत ऐं असत खे सुञाणी ज्ञानवान थी पिया। आख़िर उन्हनि जी उमिरि अची पूरी थी ऐं सुखालो शरीर छॾे प्रभु परमात्मा जे लोक वञी सुखवासी थिया। श्री गुरु बाबा उन्हनि जे उद्धार करण खां पोइ बि सिखनि जो प्रेम ॾिसी के ॾींहं उते रहिया ऐं नेठि रावी नंदीअ जो किनारो ई किनारो वठी अॻिते रवाना थिया। बोलो सतगुर देव भगवान की जय। ॾिस ससु सहुरे जो उद्धार करण आया न पछाड़ीअ हिते, तॾहिं चवंदा आहिनि संतनि जा 21 कुल तरियल हूंदा आहिनि। हुनमें चवंदा आहिनि 7 पेका, 7 सावरा ऐं 7 नानाणा कुल, ईअं 21 कुल नानाणा बि तरी वञनि, सावरनि जा बि 7 कुल तरी वञनि। बोलो कारकत भगवान की जय। अध्याय 4 दीपदान जो महात्म, विधि संकल्प ऐं कृच्छ विर्त जी पालना। महर्षि नारद ब्रह्मा खां वेनती करे पुछण लॻो त हे पितामह, कारकत जे महापवित्र महीने में दीपदान जो महात्म, विधि संकल्प ऐं विर्त जी पालना ॿुधाए करतारत करियो। ब्रह्मा जी चवण लॻो त हे नारद, राधा माधव जे धर्म प्रीतीअ लाइ कारकत में दीपक ॿारे दीपदान करणु घुर्जे। पोइ उहो दीपक सोने, चांदी, ट्रामे, मणीअ या मोतियुनि जो छो न हुजे। श्रद्धा अनुसार जंहिंखे जहिड़ो दीपक वणे सो दान करे। कंहिं शिवालय, विष्णुअ जे मंदर या देवस्थान में तुलसीअ जे अॻियां दीपक ॿारण करे अख्य फल प्राप्त थिए थो। या चौवाटे, गौशाला, ब्राह्मण जे घर, कंहिं नंदीअ या तलाव जे कंठे ते दीपक ॿारण महाफलदायक आहे। उन ई दीपक में यथाशक्ति घी या तेल विझणु घुर्जे। जो मनुष्य मंत्र पढ़ी आकाश समान ऊंचीअ वट वारो दीपक दान कंदो, उहो बिना कंहिं संशय जे वैकुंठ वसाईंदो। मंत्र, हे दामोदर ईश्वर, तुंहिंजो भरियल भंडार, दीपदान तुंहिंजे निमत हो त करियां हर वार। ध्यान धरियां, भक्ति करियां, सद वञां बलिहार। निमिष्कार स्वीकार कर, ॼाणी पंहिंजो ॿार। मथुरा में कारकत जो महीनो, प्रयाग में मांग जो महीनो ऐं गंगाजीअ में वैसाख जो महीनो महा उत्तम करे लेखबो आहे। मेख तुल ऐं मकर संक्रांत में स्नान करण, भोजन खाइण ऐं ब्रह्मचर्य जे विर्त पालण करे सभई पाप मेटिजी वेंदा आहिनि। ॿियनि पवित्र स्थाननि ते बि भॻवान जी पूॼा करण करे पातक नाश थींदा आहिनि ऐं मुक्ति मिलंदी आहे। जीअं सूरज जे प्रकाश खे ॾिसी अंधकार नाश थी वेंदो आहे, तीअं मथुरापुरीअ जे फ़क़ति दर्शन करण करे सभई पाप नाश थी वेंदा आहिनि। जेके मनुष्य कारकत जे महापवित्र महीने में दीपदान, स्नान, जागरतो, तुलसी ऐं सालग्राम जी पूॼा कनि था या विष्णुअ जी कथा ॿुधनि था, उन्हनि खे जम जा दूत सॾाए नथा सघनि। उहे सिधा वैकुंठ में वञनि था। पूर्बले जन्म जे पापनि जी पीड़ा नेठि सभु कंहिंखे सहणी थी पवे। कारकत जहिड़ा महापवित्र विर्त रखी उहा पीड़ा निवारण
हर कंहिं मानुष मात्र जो परम धर्म आहे। ऐं 12 ॾींहं उपवास रखण खे पराक विर्त चइजे थो। 4 ॾींहं बुख कढी 5 ॾींहं सतुनि जो भोजन करे ॾही पीअण, वस्त्र ऐं कंबल दान करण खे सोमय किर्छ विर्त चवंदा आहिनि। 12 ॾींहं ईअं करण करे द्वादश विर्त थींदो आहे। हिन विर्त में तुला दान बि कबो आहे। घी, गोबर, खीर, ॾही, गौंट ऐं कुशाउनि जो जल मिलाए पहिरें ॾींहुं खाई ॿिए ॾींहुं उपवास रखिजे। अहिड़े विर्त खे किर्छ सांतपन चइबो आहे। घी, गोबर, गौंट, ॾही ऐं खीर 3 ॾींहं जवन सां गॾु खाइण खे पापनाशक सांतपन विर्त चइबो आहे। मथियनि शयुनि खे 9 ॾींहंनि ताईं सेवन करण करे कहिड़ा बि चंडाल छो न हुजनि शुद्ध थी वञनि था। उनजो नालो अति सांतपन विर्त आहे। गुलर, कमल, बेल जे वणनि जे पननि खाइण करे ऐं कुशन जे जल पीअण करे उन किर्छ विर्त थींदो आहे। ॾींहं उपवास रखी गुलर, कमल ऐं बेल जे पननि जो काढ़ो करे पीए त पूरण किर्छ विर्त थींदो आहे। गरम खीर, घी ऐं जल हर रोज़ पीअण करे तपत किर्छ विर्त थींदो आहे। पाणी, घी, खीर ऐं तिर 3 ॾींहं गरम करे पीए 1 दफ़ो रोज़ स्नान करे उहो बि तपत किर्छ विर्त आहे। तोर जो बयान: पाणी 8 तोला, खीर 12 तोला, घी 4 तोला पीअण घुरिजे। कारकत मोक्ष पक्ष शुक्ल हुजे नी, कारकत शुक्ल पक्ष जे 14 ॾींहं उपवास रखी विष्णु भगवान जी पूजा करे उहा सॼी राति जागृतो करे जल में स्थित रहण घुरिजे। अहिड़ो पुण्य आत्मा विष्णु लोक में वञी वासो कंदो आहे। 7मीअ ॾींहुं जल, 8मीअ ॾींहुं खीर, 9मीअ ॾींहुं ॾही, 10मीअ ॾींहुं घी खाइण घुरिजे या 9मीअ खां वठी एकादशीअ ताईं उपवास करणु घुरिजे। 6मीअ खां वठी 3 ॾींहं फ़क़ति खीर पीए। उनईअ जो नालो माहेंद्र किर्छ विर्त आहे। इनजो विर्त रखण करे अणपुछो वैकुंठ में वासो थींदो आहे। 3 ॾींहं अन्न खाई 3 ॾींहं उपवास करे जेसिताईं भीखम पंचक अचे इनईअ जो नालो वैष्णव किर्छ विर्त आहे। जेको मनुष्य एकम खां वठी 5 ॾींहं खीर पीए, 5 ॾींहं फ़क़ति ॾही खाए, एकादशीअ जो विर्त रखे, 12 ॾींहं भॻवान जी पूजा करे विर्त छोड़े, इनजो नालो शंकर किर्छ विर्त आहे। शुक्ल पक्ष वारियुनि तिथियुनि में 1-1 गिराई वधाए ऐं कृष्ण पक्ष वारियुनि तिथियुनि में 1-1 गिराई घटाए उपवास ॾींहं कुझु न खाए, इनईअ जो नालो चंद्रायण विर्त आहे। सॼे महीने में जुमिले 250 गिरायूं खाए यानी मंझंदि जे वक़्तु 8 गिरायूं रोज़ खाए, इनईअ जो नालो घड़ी चंद्रायण विर्त आहे। गऊ जे 4 थणनि जो ताज़ो ॾुधल खीर 7 ॾींहं सांधे पीए, 7 ॾींहं 3 थणनि जो, 7 ॾींहं 2 थणनि जो, तंहिंखां पोइ 3 ॾींहं पवन आहार करे। इन जो नालो सोमाय विर्त आहे। ॾुध, खीर, पाणी, घी ऐं 5 गव्य कारकत सुॾियुनि में खाए, इनईअ जो नालो सप्त ऋषि किर्छ उपवास आहे। जेको मनुष्य कारकत सुदी 7वीं, 8वीं, 9वीं, 10वीं, 11 ॾींहं कमल जे नाल जा डोरा, बेल जा पन खाई एकादशीअ जो विर्त रखी 12 ॾींहं भॻवान जी पूजा करे भोजन करे थो, उनईअ ॼण लक्ष्मी विर्त रखियो। जेको मनुष्य सुबुह ऐं सांझीअ जो फ़क़ति 4 गिरायूं खाए थो, तंहिं ॼण चिद चंद्रायण विर्त रखियो। कारकत सुदी 14 ॾींहं भगवतीअ जी आराधना करे ब्रह्म कुर्च विर्त रखिजे। 5 गव्य ही आहिनि: गौंट, गोबर, खीर, घी, ॾही। इन्हनि 5 शयुनि में कुशन जो पाणी मिलाइण सां 5 गव्य ठहंदो आहे। 5 गव्य ठाहिण जी ॿी विधि: गोबर अछीअ गांइ जो, गौंट ॻाढ़ीअ गांइ जो, खीर पीलीअ गांइ जो, ॾुध नीरीअ गांइ जो, घी कारीअ गांइ जो। गोबर 1.5 तोलो, गौंट मुनो तोलो, खीर तोलो, ॾुध तोलो ऐं घी मुनो तोलो हुजे।
गंध द्वार मंत्र पढ़ी, गोबर गायत्री मंत्र पढ़ी, गौंट पय पृथ्वी चई, खीर ॾही, क्रावण चई, ॾुध तेजो असी, शुक्रमशी चई, घी ऐं देवस्य तवा मंत्र पढ़ी कुशन जो जल वठिजे। जॾहिं 5 गव्य ठही रहे तॾहिं हिक हिक वाक्य में हिकु हिकु साओ पन विझिजे। उन्हनि रबनि सां खणी वेदनि जा मंत्र पढ़ी अग्नीअ द्वारा हवन कजे। हवन करण खां पोइ जेकी बचे सो खाई छॾिजे। इहो 5 गव्य घणो करे कारकत स्नान करे पूर्मा ॾियारे पीअण घुरिजे। आवरे तुलसी ऐं पिपल जो पूजन करण घुरिजे। चांवर फल फूल ॾही ऐं ॾखणा दान करण करे हिन मनुष्य जी 84 कटिजी वञे थी। किर्छ विर्त जे पूरे करण खां पोइ गौदान करण घुरिजे। गौदान जी सामर्थ्य न हुजे त सोने चांदी यथाशक्ति जेकी थी सघे ब्राह्मणनि खे दान करण घुरिजे। कारकत महीने में सभिनी विर्तनि जो वासो आहे, तंहिं करे सभु कंहिं स्त्री पुरुष नर नारीअ खे विर्त ज़रूर रखण घुरिजे। पदम पुराण मां कारकत मातम, दीपदान जे मातम, विद्य संकल्प ऐं किर्छ आदिक विर्त पालना नाले 4 अध्याय पूरो थियो। ॿ त पढ़ा नी। अध्याय 5 विर्त जी विधि। महर्षि नारद चवण लॻो त हे पितामह, कृपा करे कारकत महीने जे पूजा जी विधि ॿुधायो। ब्रह्मा चवण लॻो त हे पुत्र, कारकत महीने जो विर्त तमामु घणो शुभकारी ऐं फलदायक आहे। जे पतविरताऊं ही विर्त रखंदियूं से कॾहिं बि विधवाऊं न थींदियूं। उन जी विधि हीअ आहे जो असुअ सुधी पूर्मा ॾियारे जॾहिं 4 घड़ियूं ॾींहुं रहे तॾहिं भोजन कजे। असुअ सुधी 14 राति जो हथ मुंहुं धोई आराम कजे। सुबुह जो सवेरो उथी कंहिं नंदीअ, तलाव, खूह या बावलीअ जे महापवित्र जल में स्नान कजे। तंहिंखां पोइ पतविरता स्त्रियुनि खे विर्त रखी हिन तरह प्रार्थना करण घुरिजे। हे जग करता, हे जग भरता, सूरज सुखकारी, रक्षा कर पति प्राणनाथ जी, जो आहे मुंहिंजो हितकारी। सुहिणी ॾे संतान सुलछणी, आशा अंदर में आ भारी, सिद्ध कर मुंहिंजा सभई मनोरथ, हे गिरधारी, हे बनवारी। अहिड़ीअ तरह वेनती करे सूरज देवता खे नमस्कार करे तंहिंखां पोइ सुंदर वस्त्र पहिरे सोने चांदीअ मोतियुनि ऐं माणकनि जा ज़ेवर पाए सारो ॾींहुं कथा कीर्तन सत्संग ऐं भॼननि ॻाइण ॿुधण में गुज़ारे संझा जे वक़्तु सोने चांदीअ ट्रामे या गोबर जी मूर्ति बणाए उनखे ॻाढ़ो या पीले रंग जो पीतांबर पहिराए चंदन धूप दीप चांवरनि गुलनि फुलनि सां विष्णु भॻवान जे मूर्तिअ जी पूॼा करे तंहिंखां पोइ खीर सागर जो मंथन हिन रीति करे सोने चांदीअ या ट्रामे जे कंहिं बि थांव में खीर विझी सोनो या चांदीअ जी मांदाणी बणाए विर्त रखण वारी स्त्री हिन तरह प्रार्थना करे उनखे मंथन करे चौपाई। हे विध हे विध हे विध वीर, पंहिंजे पूजण लाइ शरीर, गऊ में बकरीअ जा खीर, मूंखे ॾे घनश्याम गंभीर, गोद में गुलड़ा कन गुलज़ार, ॿारे ते में खिलणा ॿार, पुट पोटा ॾे बेशुमार, अनधन संपत्ति अखी चार, दर तुंहिंजे जी स्वालण आहियां, बाग तुंहिंजे जी मालण आहियां, भरियां पाणी पखालण आहियां, गौन तुंहिंजे जी ग्वालण आहियां। इहा वेनती पूरी करे ब्राह्मणनि खे भोजन खाराए ऐं जेके बि कुल जा वॾा ससु सहुरा निणान पुफी आदिक हुजनि सभिनी खे सवादी भोजननि ऐं पकवाननि खाइण सां त्रिपत करे उन्हनि जी पूॼा करे राति जो तारनि उभरण खां पोइ पाण भोजन खाए। हे नारद, जेको अहिड़ीअ तरह ई विर्त रखे थो तंहिंजे जन्म जन्म जा पाप नास थी वञनि था ऐं उहो अंत समय मोक्ष पद खे पाए थो। सभिनी तीर्थनि ते स्नान करण करे जो फल मिलंदो आहे तंहिंखां त्रिगुण फल हिन विर्त जे रखण करे प्राप्त थींदो आहे। असुअ वॾी पूर्मा जो विर्त रखी जेको नर नारी कैसर सहित कपूर जो दीपक जलाए थो
उन्हीअ खे करोड़नि कपला गाउन जे दान करण जो फल मिले थो। जेको कपूर ऐं कस्तूरीअ जो धूप विष्णु मंदिर में ॾिए थो उन्हीअ खे अश्वमेध यज्ञ करण जो फल मिले थो। अहिड़े महापवित्र महीने में जेके स्त्रियूं सुंदर वस्त्र दान कनि थियूं या रतन जड़ित सोना ज़ेवर दान कनि थियूं से घणे वक़्त ताईं ब्रह्मलोक में निवास कनि थियूं। पूर्मा ॾींहुं ब्रह्मा जो विर्त रखण बि ॾाढो फलदायक आहे। ब्रह्मा खे सुंदर सुंदर वस्त्र आभूषण पहिराए कुंगुअ धूप दीप कपूर सां हुनजो पूजन कजे। तंहिंखां पोइ ब्राह्मण खे दान ॾेई ही भॼन पढ़ी पाण बि भोजन खाइजे। भॼन। प्रभु प्राण प्यारा कुदरत वारा तुंहिंजा खेल न्यारा न्यारा। पंजनि ततनि जे प्रकृतिअ में हेठि मथे पोलीअ धरतीअ में चिमकनि था चंड तारा कुदरत वारा। गुलनि अंदरि सुरहाण धरे थो सनड़ी सनड़ी दाण भरे थो खुशबू जा खुनकारा कुदरत वारा। पखियुनि मंझां परलाव अचे थो वण वण मां पिण वाव अचे थो छम छम जा छिमकारा कुदरत वारा। बादल बिजलियूं बाग बहारियूं गुलनि फुलनि जूं छा गुलज़ारियूं फूअ सां वहन फुआरा कुदरत वारा। साह अंदरि हेमां साह खॼे थो अनहद नाद अथाह वॼे थो नीअ जा वॼन नंगारा कुदरत वारा। जेको अहिड़ीअ तरह प्रार्थना करे तंहिंखां पोइ एकाग्र थी खाए थो तंहिंखे अश्वमेध यज्ञ करण जो फल प्राप्त थिए थो। पद्म पुराण मां कारकत महात्म विर्त जे विधि नाले 5 अध्याय संपूर्ण थियो। बोलो कारकत भगवान की जय। चादर में ढक जाओ ही ना खाली साईं लाला राज मुखे पंहिंजे चादर में ढक जा। साईं आराम मुखे पंहिंजे चादर में ढक जा। चादर में ढक जा सुहिणा साईं चदरन में रख जा। चादर में रख जाए ओ सुहिणा साईं चदरन में रख जाए। साईं लाला राज मुखे पंहिंजे चादर में ढक जाए। साईं लाला राज मुखे पंहिंजे चादर में ढक जाए। चादर में ढक जाए सुहिणा साईं चदरन में रख जाए। तुंहिंजे दर ते झोल जली ओ साईं कंदे अवलीअ मां सवली। तुंहिंजे दर ते झोल जली ओ साईं कंदे अवलीअ मां सवली। रोई कयां थी पुकार मुखे पंहिंजे चादर में ढक जा। रोई कयां थी पुकार मुखे पंहिंजे चादर में ढक जा। चादर में ढक जाए ओ सुहिणा साईं चदरन में रख जा। चादर में ढक जाए ओ सुहिणा साईं चदरन में रख जा। साईं लाला राज मुखे पंहिंजे चादर में ढक जाए। जते महरतन जी थींदी ओ साईं तंहिंखे लोॾो न लहराईंदी। जंहिंते महरतन जी थींदी ओ साईं तंहिंखे लोॾो न लहराईंदी। दया करे दातार मुखे पंहिंजे चादर में ढक जा। दया करे दातार मुखे पंहिंजे चादर में ढक जा। चादर में ढक जाए ओ सुहिणा साईं कदमन में रख जा। चादर में ढक जाए ओ सुहिणा साईं चरणन में रख जा। दया डो अथम काफ़ी ओ
साईं मूंखे माफ़ी ॾे माफ़ी कया ॾो हथ में काफ़ी ओ साईं मूंखे माफ़ी ॾे माफ़ी आई बख़्शणहार मूंखे पंहिंजे चादर में ढकिजांइ आई तूं बख़्शणहार मूंखे पंहिंजे चादर में ढकिजांइ चादर में ढकिजांइ ओ सुहिणा साईं कदमनि में रखिजांइ चादर में ढकिजांइ ओ सुहिणा साईं चरणनि में रखिजांइ साईं लाला राज मूंखे पंहिंजे चादर में ढकिजांइ मां दास तुंहिंजो आहियां ओ सुहिणा साईं ख़ादिम तुंहिंजो आहियां मां दास तुंहिंजो आहियां ओ साईं मां ख़ादिम तुंहिंजो आहियां बंदो आहियां बदकार मूंखे पंहिंजे चादर में ढकिजांइ बंदो आहियां बदकार मूंखे पंहिंजे चादर में ढकिजांइ चादर में ढकिजांइ ओ सुहिणा साईं कदमनि में रखिजांइ चादर में ढकिजांइ ओ सुहिणा साईं चरणनि में रखिजांइ साईं लाला राज मूंखे पंहिंजे चादर में ढकिजांइ अर्ज कयां रोई ओ सुहिणा साईं ॿुधे न ॿियो कोई अर्ज कयां रोई ओ सुहिणा साईं ॿुधे न ॿियो कोई पीरीअ में मुंहिंजी पत रखिजांइ मूंखे खट ते न रखिजांइ पीरीअ में मुंहिंजी पत रखिजांइ मूंखे खट ते न रखिजांइ साईं लाला राज मूंखे पंहिंजे चादर में ढकिजांइ साईं लैणा राम मूंखे पंहिंजे चादर में ढकिजांइ चादर में ढकिजांइ ओ सुहिणा साईं कदमनि में रखिजांइ चादर में ढकिजांइ ओ सुहिणा साईं चरणनि में रखिजांइ साईं लाला राज मूंखे पंहिंजे चादर में ढकिजांइ
ओम शांति।